भली निज़ामुद्दीन जोखे वांगुरु असांखे पंहिंजे उताकुनि ते घुराए असांजे जिस्मनि खे चूर चूर करे छॾियो, पर असीं पंहिंजे हिन धरती ऐं हिन जोए ऐं हिन जूए तव्हां हथ कोन खणंदा। जोए ऐं जूए छॾी निकी न जवान, जोए ऐं जूए, जोए सम्झो था, जोए माना ज़ाल, जोए माना घर जी उहा औरत, जोए जूए, जूए माना धरती, जोए ऐं जूए छॾी न की न जवान, उहो जवान कहिड़ा निज़ामुद्दीन जोखे जहिड़ा, जोए ऐं जूए छॾी न की न जवान, अहिड़ा बि के इंसान जेकी नंगनि तां निसार थिया, उहो नंगनि तां निसार जेको थियो आहे उहो ही निज़ामुद्दीन जोखियो आहे। अस्सलाम वालेकुम, जीअं सिंधी माण्हुनि जो इतिहाद, जीअं सिंधी माण्हुनि जी वधी, जीअं असांजी हक़परस्त जदोजहद। अॼु पाण निज़ामुद्दीन जोखियो जेको नौजवान जंहिंजी कुर्बानी सच पुछो त वरी सिंध खे हिकु गॾु करे छॾियो आहे, वरी सिंध में हिकु मज़ामती किरदारु पैदा कयो आहे। चए ही मूंखे उहो ई साॻियो वरी किसो यादि थो अचे त जॾहिं अमेरिका में हिकु पंहिंजो कारे जो क़त्ल थियो त सॼी अमेरिका में माण्हू गॾु थी विया ऐं उन जी मज़ामती तहरीक शुरू थी वई। ही निज़ामुद्दीन जो क़त्ल बि हिकु मज़ामती किरदारु ॾांहुं पियो वञे। मां सलाम पेश थो कयां निज़ामुद्दीन जोखे खे, जंहिं पंहिंजे कुर्बानी ॾेई, जंहिं पंहिंजो रतु ॾेई, जंहिं टार्चर सही सिंध खे वरी हिकु जेको आहे सो हिकु मुनज़्ज़म मज़ामत ॾांहुं धिके छॾियो आहे। हिन सरदारी जेको लानती समाज आहे, जंहिं सरदारी, जंहिं अज़ाब कयो आहे सिंध सां, जंहिं दलाली कई आहे, जंहिंखे उन्हनि खे जेकॾहिं को ग़रीब इहो माण्हू कमु थो करे त उनखे बढ़ोत जो लक़ब ॾिनो थो वञे, ऐं सरदार ऐं वॾेरो जेकॾहिं इहो साॻियो कमु थो करे त उनखे वरी आला महिमान नवाज़ी जा लक़ब ॾिना था वञनि। मां अॼु तव्हां सां हिकु ॻाल्हि शेयर कंदुसि, उहा इहा कंदुसि त सिंध जे हर ज़िले में, हर सिंध जो ज़िलो जंहिंजो को महाका शख़्सियत उनजो जेको सॼो ज़िले खे हलाए थो, उनजो तव्हां पुछ खणंदव त उन पुछ जे पुठियां तव्हांखे हिकिड़ी शइ नज़र ईंदी त हू देसी दलाल आहे। हू अरबनि जे, उहे अरब दुबई जा हुजनि, उहे अरब मस्कत जा हुजनि, ओमान जा हुजनि, उहे अरब किथां जा बि हुजनि, उनजो तव्हांजे पुठियां उनजे पुठियां दलाली नज़र ईंदी। अॼु सिंध जो जेको सरदार, तव्हांखे सरदार, वॾो नालो सरदार जो नज़र थो अचे, उन सरदार जे वॾे जे नाले जे पुठियां जेको अरबपति आहे, जंहिंजे पुठियां उन शेखनि जूं गाॾियूं आहिनि, जंहिंजे पुठियां पंहिंजो उहे महल तव्हां ॾिसो था, उन जे पैसा पुठियां इहो पैसो आहे उन अरब शेखनि जो, जंहिंजे नतीजे जे तौर उहे उन लैंड क्रूज़रनि ते गॾिजी घुमनि था। ही मामिलो सच पुछो त उन्हनि समूरनि ॻाल्हियुनि तां पर्दो खणाए थो। मूं वटि मुकमिल सबूत आहिनि। 1982 में तव्हांखे यादि हूंदो, आपी ऐं फापी ॿ औरतूं हुयूं जेके अरबनि जे वहशत जो शिकार थियूं हुयूं ऐं पोइ उहे ज़ख़्म न सही उहे ख़तम थी वियूं, मरी वियूं। ऐं इहो तव्हां जेकॾहिं को दोस्त खे यादि हूंदो त इहो तमामु वॾो वाक़ियो आहे 1983 ऐं 84 जो। त ही जेके देसी दलाल आहिनि, इहे देसी दलाल पंहिंजे पैसनि जे ख़ातिर या दलाली कनि था, ऐं उन दलालीअ जे आॾो जेकॾहिं को बि नौजवान अचे थो त उन खे ईअं ई क़त्ल करे छॾनि था जीअं निज़ामुद्दीन जोखे जो क़त्ल थियो आहे। तमामु घणा सबूत आहिनि, तमामु घणियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। हर ज़िले जे उन सरदार जी असांखे ख़बर आहे त हू केतिरो ख़ानदानी आहे, पर असांजो अवाम जेको आहे उहो उन जे हेठां चीभाटियल आहे। असांजे अवाम हीअ रियासत जेका आहे, हीअ रियासत ख़ुदि उन्हनि खे प्रोटेक्ट पई करे। हीअ रियासत जो बुनियादी इन ख़ारजा पॉलिसी ते पयल आहे त इहे जेकी बि गल्फ जा मुल्क आहिनि, इन्हनि जा अरब शहज़ादा भली हिते तलूर जो शिकार कनि। तलूर हिकिड़ो अहिड़ो त नायाब पखी आहे जंहिं तलूर जो शिकार करे हुन अरबनि खे गरम कयो थो वञे। गरम करण मां मक़सदु तव्हां सम्झो
त छा आहे, मां ॿियो नालो खणी व्यागरा जो वठंदुसि, त हुननि खे उहो तलूर खाराए, हुननि खे गरम करे ऐं पोइ हुननि खे अयाशियूं कराई थियूं वञनि। इन जी परमानेंट हुनखे हिन मुल्क जी स्टेट परमानेंट थी ॾिए त तव्हां अचो, हिते हिकिड़ो नओं बैंकाक ठाहियो, तव्हां हलो मूंसां गॾु, काठोड़ जे भरिसां उन अरब शेखनि जा महल ठहियल आहिनि। मलीर जे जेका ज़मीन आहे, नालो हींअर मलक रियाज़ जो आहे, त मलक रियाज़ बहरिया टाउन जे नाले में उन ते कब्ज़ो करे वियो आहे, पर सच पुछो त हींअर अरब शेख बि उन ते कब्ज़े करण जी कोशिश था कनि पिया। हींअर मल्टी नेशनल कंपनियूं, मां पंहिंजे वीडियो में रखी आहे त हिकिड़े पासे तव्हां लखे मण गोल्ड, ओरिजिनल गोल्ड रखो ऐं ॿिए पासे तव्हां इहे मलीर जूं ज़मीनूं रखो ऐं जामशोरो ऐं कोहिस्तान जूं ज़मीनूं रखो। ही रुगो मामिलो पंहिंजो बहरिया जो नाहे, ही मामिलो रुगो पंहिंजो हिन सरदारनि जे जेको मलीर जा सरदार आहिनि उन्हनि जो नाहे, पर ही हिते हिकिड़ी वॾी इंटरनेशनल साज़िश पई थिए, उहा जेका पंहिंजो इंडियन कंपनी जे नाले में जेका हुई, त हिते जेको विंड पावर जेको लॻे थो, उहे हज़ारे एकड़ सिंध जी बहितरीन ज़मीन उन विंड पावर जे नाले में जेको आहे उन ते कब्ज़ा पिया थियनि। मूंखे अॼु हीअ ॻाल्हि कंदे इंतिहाई सख़्तु तकलीफ़ पई थिए त कराचीअ जे समुंड खां वठी जामशोरो ज़िलो ऐं बदीन जो इहो जेको समूरो इलाइक़ो आहे, ही सॼो झेड़ो जेको आहे इन ते आहे। हिन जे पुठियां हिकिड़ी तमामु वॾी राम कहाणी आहे, जंहिंमें पीपुल्स पार्टी बि शामिल आहे, जंहिंमें PTI बि शामिल आहे, जंहिंमें पंहिंजो ॿिया मुख़्तलिफ़ लैंड ग्रेबर्स शामिल आहिनि, जंहिंमें अरबपति खरबपति मुख़्तलिफ़ नाला शामिल आहिनि। मां कोशिश कंदो आहियां त कंहिंजो बि मां पर्सनल नालो न वठां, पर मां इशारनि में उन्हनि समूरनि माण्हुनि जा इशारनि में नाला खणंदो आहियां त इन कारे धंधे में केरु मुलवस आहे। ही त मामिलो थियो आहे जो निज़ामुद्दीन जोखे वीचारे जो मर्डर थी पियो ऐं ॻाल्हि खुली पई, पर जेको असल में जेको हिन 15 सालनि खां वठी जेको झेड़ो आहे, उहो झेड़ो इन ज़मीनुनि ते आहे। यादि रखो त ही जेका मलीर जी ज़मीन आहे, इहा सिंध हुकूमत जे लाहिण ऐं ड्राहिण जी ज़मानत आहे। ज़मानत तौर इहा ज़मीन जेका आहे इहा इन्हनि खे ॾिनी वई हुई त सिंध हुकूमत जेका आहे इहा ज़मीन असांखे ॾींदी। इहा तव्हांजी DHA हुजे, इहा तव्हांजी बहरिया हुजे, इहो तव्हांजो जेको आहे काठोड़ जो समूरो इलाइक़ो हुजे, इहो तव्हांजो कोहिस्तान वारो इलाइक़ो हुजे, मां दावा सां थो चवां त इहो जेको सॼो जेको इलाइक़ो आहे, जेको सिजावल खां वठी वेंदे पंहिंजो हेॾा कराचीअ जे हब खां वठी ऐं वेंदे जामशोरे जे आमरी ऐं खाणोठ ताईं ऐं मथियो जेको आहे सो महाल कोहिस्तान वारो इलाइक़ो आहे, इहा सच पुछो त जेका ज़मीन आहे, इहा दुनिया जे तमामु हसीन तरीन ज़मीनुनि मंझां हिकिड़ी ज़मीन आहे, तंहिंजे करे झेड़ो इन ते थियणो आहे ऐं इहो झेड़ो थिए पियो। ऐं इन ते रुगो हिननि जी नज़र न आहे, पर दुनिया जे समूरनि मल्टी नेशनल कंपनियुनि जी इन ते नज़र आहे। मां तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कयां त ही पाकिस्तान जॾहिं ठहियो हुयो, त पाकिस्तान ठहण वक़्तु कायदे आज़म तजवीज़ ॾिनी हुई त हिन मुल्क जो कैपिटल सिटी जेको आहे उहो झिरक ऐं जंपीर जे विच में ही जेको नूरियाबाद वारो इलाइक़ो आहे उनखे कयो वञे, ऐं पोइ उन ते जेको आहे सो कमु हलियो। उनजो सबबु इहो ॼाणायो वियो त इहो जेको नूरियाबाद वारो ऐं जंपीर वारो ऐं कोहिस्तान वारो जेको इहो इलाइक़ो आहे, इहो हिकिड़ो अहिड़ो सोनो इलाइक़ो आहे जिथे 24 कलाक जेका आहे उहा हवा जी रफ़्तार हलंदी आहे, तेज़ीअ सां हवा जी रफ़्तार हलंदी आहे। तंहिंजे करे ही विंड पावर जेके आहिनि उहे बि उन जो ई नतीजो आहिनि। हींअर इहे जेके विंड पावर आहिनि इहे अञा 600-500 मेगावाट बिजली पैदा कनि था, पर हिननि जी प्लानिंग आहे त इन विंड पावर्स ते घटि में घटि 10,000 मेगावाट बिजली पैदा थिए। उहा सिर्फ़ जो सिर्फ़ पाकिस्तान में सिर्फ़ इहो ई इलाइक़ो आहे
जिथे इहा विंड पावर जेको आहे सो उनजे ते बिजली पैदा थी सघे थी। तंहिंजे करे ही अॻे पोइ झेड़ो जेको आहे इन ज़मीनुनि ते थींदो, इन लैंड ते थींदो। हीअ लैंड रुगो पहिरियां त 80,000 एकड़ या 1 लख एकड़ ते कब्ज़ो कयो आहे, पर DHA कयो आहे, कमांडर सिटी कब्ज़ो कयो आहे, विंड पावर कब्ज़ो कयो आहे। ऐं उन खां पोइ हिन अरब शेखनि उन्हनि मक़ामी माण्हुनि खां ज़मीनूं सस्ते मुल्ह में ख़रीद करे उन में पंहिंजा बंगला ठाराया आहिनि। तव्हां जिन खे दोस्तनि खे ख़बर न हुजे त उहे हलो काठोड़ जे परियां उन्हनि अरब शेखनि जा फार्म ठहियल आहिनि, वॾा वॾा ज़बरदस्त बंगला ठहियल आहिनि, अयाशीअ जा अॾा ठहियल आहिनि। ऐं उते अयाशीअ जे अॾनि ते जेको कमु थिए थो उहो केरु पियो सप्लाए करे, मां उनजो नालो नथो खणां, पर अव्हां सम्झी वञो त उहो उते उन्हनि खे उहे जेके आहिनि उहे केरु पियो पहुचाए। त ही अॼु तारीख़ यादि थी ॾियारे त हिकु हो अंग्रेज़नि जो दौरु जंहिंमें इहे देसी दलाल जिन खे खान बहादुर जा लक़ब ॾिना विया, जिन खे सरदारनि जा लक़ब ॾिना विया, जिन खे नवाबनि जा लक़ब ॾिना, उहे दलाल हुया उन अंग्रेज़ हुकूमत जा। अॼु तारीख़ दोहराए थी त अॼु कल्ह हू अंग्रेज़नि जा दलाल हुआ, अॼु हू पैसे जे ख़ातिर हुननि अरब शेखनि जा दलाल बणिजी न रुगो धरतीअ जो सौदो था कनि, पर धरतीअ सां गॾु पंहिंजे समूरनि इज़तुनि जो सौदो कनि था। ऐं मूंखे जेको आहे सो हींअर यादि थो अचे, नवाब अकबर बुगटी वारो किसो यादि थो अचे। काश सिंध मां को अहिड़ो सरदार जेको नवाब अकबर बुगटी पैदा थी पवे, जंहिंमें का ज़ाती गैरत सां गॾु का क़ौमी गैरत अची वञे। पर मूंखे नथो लॻे त को सिंध जो सरदार को क़ौमी तरह एॾो गैरत में को मुड़ुसु माण्हू थिए, मूंखे फ़िलहाल नज़र नथो अचे। ऐं चवां थो, मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे त सिंध जो ही जेको सरदार जेको 50 ज़ातियुनि जो सरदार आहे, उहो अॼु मां ॾाढा ॾुखियनि लफ़्ज़नि में थो चवां त उहो क़ौमी तरह बेगैरत आहे, उनजे अंदर में का बि गैरत कान्हे का। ऐं सच पुछो मूंखे इहा काश इहो जेको सरदार जेको 50 ज़ातियुनि जो सरदार आहे, काश इहो नवाब अकबर बुगटी थी बीहे, काश इहो जेको आहे शेर मोहम्मद मरी थी बीहे, काश इहो जेको आहे अतालाए मेगल थी बीहे, काश इहो जेको आहे गौसबश बिज़न जो थी बीहे। पर हिननि सरदारनि में गैरत नथी अचे मूंखे नज़र। ही दलाल आहिनि, हिकु इस्लामाबाद ऐं पिंडीअ जा दलाल आहिनि, ऐं ॿियो दलाल आहिनि हिन अरब शेखनि जा। हिननि जो दीन ईमान सरफ़ जेको पैसो आहे, डॉलर ऐं दयाल ऐं रियाल ऐं दरहम आहे। ही मां अखियुनि पंहिंजनि सां ॾिठो आहे, मुंहिंजो दादू ज़िले सां लाॻापियल आहे, मां ॾिठो आहे काछे जे इलाइक़े में त हे कीअं अरब शेखनि जी चमचागिरी कंदा आहिनि, कीअं हुननि जा जेके मुआफ़िज़ थी बीहंदा आहिनि, कीअं पंहिंजो रखवाली कंदा आहिनि। ऐं उनखे ॿियो हिकिड़ो लफ़्ज़ ॾिनो वेंदो आहे सिंधीअ में, राखा हिननि जा रखियल आहिनि काछे जे इलाइक़े में, जंहिंमें जिथे को बि माण्हू आम माण्हू तलूर जो शिकार नथो करे सघे, ही तलूर जेको आहे उन्हनि अरबनि लाइ बचाईंदा आहिनि, उन्हनि खे गरम करण जे लाइ बचाईंदा आहिनि, उन्हनि जे अयाशनि लाइ ही तलूर बचाईंदा आहिनि। इन मां तव्हां सम्झो त इहा भड़वत न आहे त ॿियो छा आहे। तंहिंजे करे अॼु मां हिन वीडियो जे ज़रिए तव्हां घणनि ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी कोशिशि हुई त मां लाइव अचां। सिंध जा 7 करोड़ अवाम उथी बीहो हिन सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़। ही सरदारी निज़ाम सिंध जे निड़ीअ ते लत है, ही गद्दार आहिनि, ही इब्ने नस्ल गद्दार आहिनि, ही 7 सालनि खां वठी हिननि गद्दारी कई आहे, हिननि मुसलसिल गद्दारियूं कयूं आहिनि। ही जेको तबिको आहे, इहो तबिको जेको आहे सो गद्दारीअ जो नालो आहे। ही सिंध खे कॾहिं बि मथे उथण न ॾींदो, उहो कहिड़े बि रूप में हुजे, उहो अलफ़ जे रूप में हुजे, उहो एन जे रूप में हुजे, उहो ज़ेड जे रूप में हुजे, उहो मुख़्तलिफ़ रूपनि में हुजे, उहो कहिड़ी बि ज़ात जो सरदार हुजे, इहो सरदार क़ौमी तरह, सिंध जो सरदार क़ौमी तरह बेगैरत आहे, हुन में क़ौमी तरह गैरत कान्हे का। तंहिंजे करे
जेकॾहिं सिंध खे बचाइणो आहे, सिंध जे ज़मीनुनि खे बचाइणो आहे त ही सिंध जो जेको हर माण्हू निज़ामुद्दीन जोखियो थी उथे। सलाम आहे निज़ामुद्दीन जोखिया, तो पंहिंजे इज़तुनि जी रखवाली कई आहे, तो पंहिंजे वञनि, तो पंहिंजे भेनरुनि भाइरनि, तो पंहिंजे बचनि जी रखवाली कई आहे। उन में तूं क़त्ल थी आहे, तूं मरी न वियो आहे, तूं शहीद आहे, तूं शहीद आहे। अॼु सभु चओ, नारो हणो त ॼाम निज़ामुद्दीन शहीद, शहीद आहे, शहीद आहे, शहीद आहे। ऐं शहीद जेके आहिनि उहे ज़िंदह हूंदा आहिनि, उहो अॼु जे हिन हज़ारे माण्हुनि जे रूप में ज़िंदह आहिनि। ही जेके अॼु नेशनल हाईवे ते ॿार, ॿुढा, पोड़ा, औरतूं, नौजवान, इन हिक हिक में मूंखे अॼु जेको आहे निज़ामुद्दीन जोखियो नज़र पियो अचे। पलव कंदुसि वक़्त तो सां अचनि, जलावतन जलावतन, मां कीअं रहां जलावतन। भली असांखे तव्हां जलावतन करे छॾियो, भली निज़ामुद्दीन जोखे वांगुरु असांखे पंहिंजे उताकुनि ते घुराए असांजे जिस्मनि खे चूर चूर करे छॾियो, पर असीं पंहिंजे हिन धरती ऐं हिन जोए ऐं हिन जूए तां हथ कोन खणंदासूं।